शीर तई शीर हक वाली दाद जो दौर है उभरे उभरे न गलहार पांजे प्यार जो अल्लाह निदरबान आई बलाज खान जे मथा सिर सदको सजो राज कठे क्यों एक किने मानू जे करे मां राज कोन माराई हलो त रणबीनी खे हली पूरो करे अचो जमाल हिक ई धक सां तोता उॾारे छॾींदो आहे खुदा कंहिंखे करीब करे ई न हिकु तीर ऐं ॿ शिकार मौत तंहिंखां डरंदो न आहे बड़ंदुस या मारींदुस कानून जे चंबे में जरूर ईंदो गुलशेर तो सभिनी खे मारे पोइ मरदो मौत महबूबा बलाज खान बलाज खान
बचपन जहिड़ा कुंवरा कुंवरा नाज़ुक हथड़ा, हा गुलाब जी खुशबूअ सां भरियल मुंहिंजी प्यारी सोच, मुंहिंजी प्यारी सोच, तूं अॼु वरी हिते? हाँ ख़ैर आहे न? ओ चरिया अदा वलीदाद अॼु दोस्तनि सां गॾु शिकार ते वियो आहे। सची? हा शाम मोटंदो कसम सां। चाचो ख़ुदा दाद बि त घर में कोन्हे, उहो बि शहर वियो आहे। सॼो ॾींहुं पियो थिए मोहबत लाइ। जेका कचेरी कहिड़ी कर मारे चली शर्म थो अचे, ईअं न ॾिस। वारी कचहरी का मिठा भी करे रखी ख़बर थी, चेरी वारी कचहरी याद कर। पहलवान छो परेशान आई? यार जमाल परेशान त आहियां पर तोखे छा मां ॿुधायां। पहलवान तूं मूंखे पंहिंजो यार सम्झ, हुकुम कर, छा खपई? पैसनि जी ज़रूरत थी। जमाल मुंहिंजो हिकिड़ो कमु कर। ॿुधाए न, तूं हुकुम त करे ॾिस न। तूं यार रईस वलीदाद खान जो ख़ासि माण्हू आहे, उनखे चई मूंखे ॿनी हार पे जे लाइ वठी ॾे। पहलवान तूं बेफ़िक्र रह, मां रईस वलीदाद खे चई तोखे हार पे लाइ ज़मीन ज़रूर वठी ॾींदुमि। जमाल तुंहिंजा लख थोरा। तू छा थो सोची? नज़ा मां इहो सोचां पियो पाण केतिरे वक़्त ताईं ईअं लिकी लिकी मिलंदासीं। गुलशीर तू कुछ कर न, तू पंहिंजे माइटनि खे मुंहिंजे बाबा ॾांहुं मोकिल न। नज़ा मां ॿिए कबीले जो आहियां, चाचो जानू कॾहिं बि तुंहिंजो रिश्तो मूंखे कोन ॾींदो। बाक़ी छा कजे? पंहिंजे प्यार जो अलाह निगहबान आहे, जेकॾहिं उनखे मंज़ूर हूंदो त पंहिंजी शादी ज़रूर थींदी। हाँ गुलशीर, अल्लाह पंहिंजी ज़रूर मदद कंदो। ऐं हाणे तू वञ, बाबा जे अचण जो टाइम थी वियो आहे। नज़ा इहो मेंह वारो मसलो कीअं आहे? गुलशीर इहो जमाल आहे न, वॾेरे वलीदाद जो ख़ासि चमचो। इहो मुंहिंजे पाण हथ धोई कढ पइजी वियो आहे। नज़ा मां वलीदाद सां विढ़ण जी सघ कोन थो रखां। हा जेकॾहिं जमाल रस्ते में मिली वियो न, उन सां ॿ पाणी ज़रूरु कंदुसि। ठीकु आहे? हा राति मुंहिंजो इंतज़ारु कजां, मां तोॾे ज़रूरु ईंदुसि। ठीकु आहे? धारे कबीले जा माण्हू जानूअ जे घर में, जानू त होटल ते वेठो।
अरे जमाल गैरत कर धारिया माण्हू था ॻोठ में घुमंदा वतन तोखे कान्हे छा ख़बर? वरी केरु अचे थो पहलवान? वरी छा आहे जहिड़ा धारिया माण्हू? अरे इहो गुलशेर रो ॿियो वरी केरु? गुलशेर पंहिंजे ॻोठ में अचे थो पहलवान। हाणे मुंहिंजे नज़र चढ़ियो न कपे छॾींदोमांस। ॻाल्हाए त ईअं तो ॼण हिमल वञी गीचीअ में हथ विझंदसि। पहलवान बस घणो चयो हाणे ख़बर पवंदी तोखे बि। छो त जमाल हिक ई धक सां तोता उॾारे छॾींदो आहे। तोता ठीकु आहे पहलवान। तोतार साईं बाबा सॼी उमिरि तव्हां वटि ग़ुलामी ॾिनी आहे। बाबा हथ ॿधाऊं थो जानू ऐं असांजो फ़ैसिलो करे जान छॾायो। जमाल तुंहिंजा बि फॾा ख़तम थियणा ई न आहिनि। तुंहिंजो वरी जानू ॾे कहिड़ो हिसाब रहियल आहे जो फ़ैसिलो कयांसि? पैसा 1.5 लख में ओ दर ते सुआ में ॾिनी हमांसि। 6 महीननि में पैसा ॾियण जो वाइदो कयोसि। हाणे अंगूठो कढी वेठो आहे। मरी वई पैसा किथां आणा? ठीकु आहे तुंहिंजो आख़िरी भेरो वञीसि ऐं पैसा घुरीसि। जेकॾहिं पैसा न ॾे न त मूं वटि अची जाए मां पाण उन खां तोखे वठी ॾींदुसि। ठीकु आहे? ठीकु आहे रहिस मां हाणे थो वञा। को मसलो आहे छा? अरे सर मसालो त आहे। उधर ते जमाल के कुकड़ जो आनो बि न आहे ॾींदो। 1.5 लख में मेह ज़रूर कंहिं लालच ते ॾिनी हूंदई। भोतार बाबा हिन जमाल जूं अखियूं जानूअ जे छोकिरीअ में थी। भोतार गुलाम सही थो चए। पुट नाज़ा दर ते जमाल आयो आहे वञी दरवाज़ो खोल। बाबा हिन सां ॿाहिरि वञी ॻाल्हा मूंखे हिन जी शिकल बि न आहे वणंदी। नाज़ा पुट तूं सफ़ा का चरी आहीं। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। दे चाचा जानो ॻाल्हि अॼु हिकु कर। मैं जा पैसा मूंखे ॾींदे या न? जमाल मैं त मां बराबरि तोखे वरिती पर हू मरी वई। चाचा जानो मैं मरी वई तो तुंहिंजो नसीब। व्यापार में नफ़ा खफ़ा हूंदा आहिनि तोखे पैसा त ॾियणा पवंदा। न न जमाल पैसा थोड़ा थोड़ा करे ॾेई छॾ। कावड़ न कर। चाचा जानो कन खोले ॿुधी छॾ। टको टको करे पैसा कोन वठंदो मई पैसा पूरा वठंदो मई। पर मुंहिंजा हथ खाली आहिनि। मां हिकु जाइ ते 1.5 लख किथां ॾींदुसि? चाचा पंहिंजो फ़ैसिलो हाणे वॾेरो वलीदाद कंदो। वालेकुम अस्सलाम। सोटर लाडू उठ जे पुछ के बधण सां लाडू उठ महरी उठ नाहे थींदो। हथ मिलाईंदो कर त मुड़ुस माण्हू वांगुरु मिलाईंदो कर। सोटर मूं तुंहिंजी ॻाल्हि कोन सम्झी। सोटर वाली दादा मूंसां न जॾहिं बि हथ मिलाई त मुड़ुस माण्हुनि वांगुरु हथ में हथ विझी मिलाईंदो कर। ऐं हा सोटर
जॾहिं बि मां तुंहिंजे उता ते अचां न मूंसां सोटनि वांगुरु सगन भाइरनि वांगुरु मुड़सां हथ मिलाए बख विझी भाकुर पाए मिलंदो कर। और कहिड़ी ख़ुशीअ में राज जी पग वलीदाद जे मथां आहे सोट। तुझे मथे ते जेका पग हूंदी आहे उहा तुंहिंजी धीउ जी पातल आहे। रही ॻाल्हि पग जी त राज वारनि खां पुछा कर त असुल पग जो हक़दार केरु आहे। त असुल पग जो वारिस ही पलाश खान आहे। पलाश खान मुझो पी पग जो पगदार हो, मुझो ॾाॾो पग जो पगदार हो, उनजो परॾाॾो भी पग जो पगदार हो। असल वारिस ही बालाज खान आहे पग जो वारिस। सॼो राज तो सोट छॾ हिन ॻाल्हि तूं केरु आहे मां केरु। तव्हां इहो ॿुधायो त खैर में अचणु थियो। आयो त कंहिं कम सां हुयुसि पर वलीदाद मुंहिंजा सोट मूंखे अफ़सोस बि थियो ऐं ॾुख बि थियो जॾहिं न तो मूंसां हीअं करे हीअं हथ मिलाई पंहिंजो रत पंहिंजो सोट पंहिंजो भाउ बि सम्झी वियो ऐं हीअं करे हथ बि मिलाईंदो ॾाढो ॾुख ख़ैर जेकी थियो सो थियो। तूं पंहिंजे आदत खां मजबूर तोखे छा चवां सुभाणे थी मिलंदुसि। न न सुभाणे मूं वटि टाइम न आहे। सुभाणे मां शिकार ते थो सुनसान त पोइ ठीकु आहे हिकु ॿिनि ॾींहंनि खां पोइ मां तो ॾिनई हुयुसि अधो वॾो तोसां मिलंदो। वलीदाद कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि हा हाणे मां तोसां अची न मिलंदुसि मुंहिंजो वॾो भाउ उहो अची तोसां मिलंदो। अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके वॾनि खे करणियूं हूंदियूं आहिनि उहो ई अची तोसां रूबरू ॻाल्हाए पियो। मूंखे उमेद आहे त तूं हुनखे मान ॾींदो। ख़ुदा हाफ़िज़। बालाज खान जो कहिड़ो कमु फाथो जो चेपियो वॾे वधे खे मोकिलींदो माए। जमाल इहे ॻाल्हियूं तुंहिंजी सम्झ खां चढ़ियल आहिनि। हा अॼु खां पोइ असांजी ज़ाती मामलनि में लिंग न अटकाईंदो कर। छा थियो बाबा? हाँ वॾेरे वलीदाद कहिड़ो फ़ैसिलो कयो? बाबा वियो छा थियो? परेशान छो आहियो? बाबा छा थियो? ॻाल्हायो न मूंसां। बाबा छा थियो? ॿुधायो न। छा ॿुधायां नाला पुट ख़ुदा कंहिंखे क़रीब करे ई न। पर पोइ बि बाबा वलीदाद खान कहिड़ो फ़ैसिलो कयो? छा ॿुधायां पुट वॾेरा त वॾेरकी कंदा न हुननि खे ग़रीब माण्हू जी कहिड़ी ख़बर। मूंखे कहिड़े नांग खाधो जो मां जमाल को मेह वरिती। पर बाबा तो त जमाल का मैं न घुरी हुई।
हुन पाण तोखे ॾिनी अॼु मूंखे ख़बर पइजी वई त जमाल मूंखे ज़ोरी में छो चिबड़ाई। पर वॾेरे वलीदाद छा थियो? वलीदाद ख़ान मैं जे पैसनि में जमाल खे पैसनि एवज़े तोखे ॾेई छॾियो। ना बाबा ना, ये कोन थींदो। हा ना डॉक्टर हा, मां सम्झां थो तोखे घुटो ॾेई मारे त सघां थो, पर वॾेरे वलीदाद जे फ़ैसिले खे पुठी नथो ॾेई सघां। चङो थो गुलशेर तूं अची वे। छो भला नाज़ा, ख़ैर त आहे न? ख़ैर किथे आहे? वॾेरे वलीदाद जे फ़ैसिले में मैं जे पैसनि एवज़ जमाल खे मुंहिंजो संग ॾिनो अथनि। ईअं कीअं थींदो? तूं सिर्फ़ मुंहिंजी आहीं ऐं मुंहिंजी रहंदे। खुदा जे वास्ते गुलशेर, हितां मूंखे वठी वञ। तोखां सिवा कोन रही संदसि। नाज़ा, ईअं करण सां तुंहिंजे ऐं मुंहिंजे कबीले में झेड़ो थींदो। अलाए केतिरा बेगुनाह मरंदा। त पोइ ज़हर खाई मरी वेंदसि। पर जमाल सां शादी कोन कंदसि। ना नाज़ा ना, एतिरी बि बेहिम्मत न थी। थोरो सब्र कर। मां हिकु ॿी ॼण में सोचे कुझु न कुझु कयां थो। थकवा जो लॻवाए सरदार, एॾा पैसा आया आहिनि जे मालो माल थी वेंदासीं। बिलावल जा पैसा मिलियल आहिनि, इनखे आज़ाद कर। बिलावल जा पैसा बि सरदार मिली विया आहिनि, इनखे आज़ाद कर। बाक़ी इन्हनि जो छा हुकुम आहे सरदार? जेको भुॻो न भरींदो आहे उन जो अंजाम इहो ई थींदो आहे। इहो ई साधन मौत आहे, मौत मौत तंहिंखां डरंदो न आहे। सरदार सुठो कई हिननि खे तूं मारे छॾियो। ये ख़बर पए ॻोठाणनि खे जेको भूगो हुननि जा हुननि जो अंजाम ईअं ई थींदो आहे। सरदार सुठो कई हिननि खे मारी। इन जे एवज़ में ॿ माण्हू ॿिया खणी था अचो। साधन मौत आहे, मौत मौत तंहिंखां डरंदो न आहे। भली करे आया, जीव करे आया, जीव में जाई खोले अदा अॼु बनी ते वियल आहे, शाम हूंदो। वो चरी ये मोबाइल फोन छाजे लाइ हिकिड़ी कॉल करणी आहे कि बाज खान उॾामी तो वटि सेकंडनि में पहुची वञे हा। प्यार में पंधु मूंखे बि घुरिजे न। सोच ओ मुंहिंजी प्यारी सोच, तूं अकेली नहीं दी तुझ मतलब साड़ी ला घना कुछ सोचता
बलाज खान जे मथां सिर सदको हाणे तोखे कॾहिं बि पंधु कोन कराईंदसि। जेॾीमहिल सिक सताईंदी न ओॾीमहिल हाज़िर थी वेंदसि। मूंखे सच सच इहो अटकल सां पंहिंजे घर खे रखां मूंखे रोके छॾी सच सच ॿुधाए। छोट वो तोखे कॾहिं चयो आहे त तूं मुंहिंजे घर न अच? अलाए को मसइलो अथई त ॿुधाए। असुल मैदान बुध करे ॾेखारियई। ॻाल्हि ॿुध सोट, तूं हिन बालाज खान जी मंग आई मंग घेरे घेरे नथू घेरे जे मंग नहीं इन बालाज खान जी मंग आई। सफ़ा के विज जा पाणी अथई। तूं जो को नालो वठे न सभ खां पहिरियां मां उन जी काकड़ी का ज़बान छिके कढां। सुभाणे बि हिते ई मिलण ईंदसि। सच्ची घी जी खुशबू सच्ची मुझे लगता है तूं पंहिंजे यार वटां टिक बकर कुकड़ खाई मोटो थी वियो आहे। सोच तुंहिंजे लाइ असली घी में कुटीअ ठाहे अचां। हाय हाय शब्द की हो गया कुटी न पूरी। हाँ गाड़ी में पई आहे हल त खणी थी अचां। चलो हल त गॾु कर। मिठल सिज ओभर खां थो उभिरे न अञा समुंड बि नाहे सुको ऐं ॾाणियो बि खेर ॾियण जो त तो कीअं सम्झो त रईस वलीदाद खान पंहिंजी भेण जो संग बाला चखे ॾींदो। रईस हीउ रिश्तो त वॾे रईस जो थियल आहे। बेवकूफ़ हो बाबा बेवकूफ़। चाहे पंहिंजो संग बाला चवारनि खे ॾेई पाण खे बेस्तो करायो। अॼु वलीदाद जो दौर आहे वलीदाद जो दौर। हाँ पंहिंजी भेण जो संग बाला चखे ॾेई पाण ते माण्हू कोन खिलाईंदुसि न खिलाईंदुसि। किथे आयो वलीदाद खान है? मां त हिते ई आहियां। तव्हां किथे आहियो? असीं तव्हांजी उताक ते आहियूं। मुंहिंजी औताक ते? हा हा तव्हां वेहो। मां अचां। हा हा वेहो। अरे वाह जमाल ते बहुत आज हणी हथ कई माना त नाज़ा सा लावा लहते कालवान वलीदाद खान सिर्फ शिकार खां मोटे समझ त शाम निकाह थी वियो। हुन खे ओधर ते मेह ॾेई वरी हथ सां मेह खे ज़हर ॾेई हुन सां वाह जो कई। कालवान तूं त यार आहीं मां नाज़ा जे करे मेह त छा मां जे पियो जानू खे बि ज़हर ॾेई सघां। जमाला गुलशेर असांजे ॻोठ में कीअं? जमाल ॻाल्हि थी सिधी ही मुड़ुस ॻोठ में ख़ैर सां न आयो थी। बाक़ी कहिड़ो धाड़ो हणण आयो आहे ईअं ॾिठे जो। अरे तोखे ख़बर न आहे यार थो सदाई ही नाज़ा जो आशिक़ थी नाज़ा जो। मुड़ुस ठहूक जे नाज़ा सां शादी कंदो। नाज़ा सिर्फ़
गुलशहर जी आहे, सिर्फ़ गुलशहर जी। काओ चोबो त इहा ॻाल्हि आहे। अॼु इन चोरनि सां अहिड़ी जुठ कंदुमि आइंदा कॾहिं बि को चोर असांजे कोट तरफ़ रुख न कंदो। छो त जमाल हिक ई धक सां तोता उॾारे छॾियो आहे। उत पहलवान बता त उत। बाबा दौड़े हो और सर सोची वे मु तुझे इंतजार थी थियो। हाँ नाज़ा, मां सिर तेरी तरह की पहुतो आहियां। अच मूंसां। आगा अलाए छो देर कई। भी हिक बाबा के पहिरीं बंदि करे चा इहो न उहो कढ अचे। दादा पुट केर आहे? केर न है बाबा, केर भी न है। खोलो दरवाज़ो खोलो, आए को मारो दरवाज़ो खोलो। केरा मारो खोलो। खोलो दरवाज़ो खोलो, आए को मारो दरवाज़ो खोलो। केरा मारो खोलो। पाण चौनी तरफ़ खां घेरे में आहियूं ऐं ॻोठ मां नथा निकिरी सघूं। त पोइ छा कजे? नाज़ा, तूं हिते लिकी वे या घर मोटी वञ। लॻे थो मुंहिंजो बचण मुश्किल आहे। न गुलशेर, मोटी वेंदसि त कहिड़ो मूंखे जेरो छंदा ऐं जेकॾहिं मरणो आहे न त गॾु मरदासीं। न नाज़ा न, मां पंहिंजो सिर कुर्बान तुंहिंजे मथां करे सघां थो, पर तुंहिंजो मौत हिन अखियुनि सां नथो ॾिसी सघां। नथो ॾिसी सघां। नाज़ा नाज़ा, हिन ॻोठ में भला ॿियो केरु आहे पंहिंजो जेको असांखे पनाह ॾींदो? अचु गुलशेर, अलाह भली कंदो। त पोइ ठीकु आहे नाज़ा, अच मूंसां।
हाणे कोई हथी का थी हाणे हलो तेनी ॿिन्ही ॻाल्हि पूरो करे अचो। मथो फिरो थी चाप मिठल बालाच जो बंगलो अथई असां बिना इजाज़त अंदर नथा वञी सघूं। हल गुलाम तूं हिते बीहो मां वहर वठी वरी पहुचां थो। अचो थारे राज जो माण्हू मुझे बंगले में अंदर घिरी आयो आई सो भी बगैर इजाजत के गड़ोडो करे आयो आई गड़ोडो करे आयो आई जो हिते लिकण जी कोशिश कई थी। बालाज खान असां प्यार जो गुनाह कयो आहे। थारे राज जे माण्हू सां मोहब्बत करे सॼे कबीले जो नक वठायो थी। बालाज खान जी अदालत में तव्हां ॿिन्ही खे मौत जी सज़ा मिलंदी। बालाज खान तूं भले मूंखे मार तो हथां मरदुसि मूंखे फ़ख़ुरु महसूसु थींदो ख़ुदा कंहिं मुड़ुस माण्हू जे हथां मुंहिंजो मौत लिखियो आहे। मोहब्बत न तव्हां ॿिन्ही उहो ॾोह कयो आहे जंहिंखे को बि ग़ैरतमंद माफ़ नथो करे सघे। मां तोखे हथ थी कढां असांजी मोहब्बत जो मान रख। नज़ा पर थी नतर बालाज जे मिनत मां हिन में हरोभर जो उमेद रखी ही बि वलीदाद खान जहिड़ो वॾेरो आहे। हिन वठां मोहब्बत के मान कोन मिलंदो। सच चयो अथनि बालाज खान अगर मोहब्बत जी सज़ा मौत आहे त पोइ हिननि सां गॾु तोखे मूंखे बि मारणु खपे। पहिरियां मूंखे मार पोइ हिननि ॿिन्हिनि खे मार आख़िर में पंहिंजे पाण खे बि गोली हणी छॾिजां। पहिरियां मूंखे मार पोइ हिननि ॿिन्हिनि खे मार आख़िर में पंहिंजे पाण खे बि गोली हणी छॾिजां। माफ कजा दोस्त माफ कजा सो मूंखे ॿिनि लफ़्ज़नि में समझाए छॾियो।
प्यार वारन खे मारण पाप ना है। हाणे मां भी ॾिसां बालाज खान मुड़स माण्हू आहे। मां भी हाणे ॾिसां थो तव्हां ॿिन्ही जो केरु नालो थो वठे। मां सॼी ॻाल्हि सम्झी वियो आहियां मिठल। हीअ असांजे कबीले जी इज़त जो सुवाल आहे। रईस पोइ छा हुकुम आहे? बालाज खान खे वञी चओ ऐं सम्झाईंसि त छोकिरो ऐं छोकिरी मुंहिंजी रोहताक ते पहुचाए उन ॿिन्ही खे पंहिंजे हथनि सां मारींदुसि। रईस जेकॾहिं बालाज खान वारो हुकुम न मञे त पोइ हल कुझु बि करिणो पए छोकिरी ऐं छोकिरे खे हथु करे अचो। समझी वियो? पोतार असां वञूं था। छोरियूं छोरे खे हथु कंदासीं, खाली वापसि कोन ईंदासीं। पोतार मरदासीं या मारींदासीं, खाली हथे कोन ईंदासीं। ठीकु आहे रईस, पोइ असां हलूं था। जमाल समझी वए न? बेफिक्र रह रईस। छो त जमाल हिकिड़े ई धक सां तोता उॾारे छॾींदो आहे। तोता ठीकु आहे। मासा त बालाज छोकिरो आहे, छोकिरी लॾे त हुन में ते जुर्रत ई रहे जो मुंहिंजे शींहं जहिड़े चोरनि जे साम्हूं इनकार करे। हाणे मां पंहिंजे घर वञां, पर हा हुननि ॿिन्हिनि जी पारत थई। घबराए न, मूं हुननि ॿिन्ही जी शादी जो बंदोबस्त करे छॾियो आहे। ॾाढी तारीफ़ थी करे हुननि जी। हाँ वॾी सिफारिश थी करे। ख़ैर त आहे न जंहिंमें तूं ख़ुशि। उथ तोखे तुंहिंजे घर छॾियो। शाबाश। हल इनामत ना है, बाकी वो के पूरी जगह। अरे बलिदान के ढेड़ा हल मां हिन मोतबरनि खे ॾिसां फल शाबाश भरियल। अड़े रे मोतबरो, हाँ अरे मुझे घर जे साम्हूं हथियार बंद थी करे जी बीठा हो। हाँ केरु आहियो तव्हां? बालाज खान तुझे घर में कारो ऐं कारी पनाह वरती आहे। उन्हनि खे ॿाहिरि कढी ऐं असांजे हवाले कर। अड़े तू केड़ो ॻोठ जो चङो मुड़स आहीं? हाँ कॾहिं को ॻोठ जो चङो मुड़स थियो आहीं? हीअं न चपटी वॼाई हवा में उॾामी वेंदे। कारो ऐं कारी तुझे हवाले कयां मस्त बरजे कोन कंदुसि। कारो ऐं कारी तव्हांजे हवाले। हीर जड़ा साफ अच्छा ऐं उजरा आहिनि, कारा आहिनि त तव्हांजा अंतर कारा आहिनि। वलीदाद जो हुकुम आहे छोकिरो ऐं छोकिरी असांजे हवाले कर, छो त उहे ॿई कारा आहिनि। वलीदाद जो हुकुम अथई
जो वलीदाद जो हुकुम आहे मुंहिंजे लाइ बालाज खान जे लाइ। अरे काल घट बेइज्जती कई मांस, वरी हिन फैसले वरी तव्हांखे मोकिलियो आहे। लॻे थो न कि खुटीअ खयो आहे। इहो सौट तव्हां पाण में ॿई ॼाणो, बाक़ी छोकिरी ऐं छोकिरो असांजे हवाले कर। वञी वलीदाद खे मुंहिंजो नियापो ॾे। बालाज खान चयो आहे नाज़ा ऐं गुलशेर जो वार भी तव्हांजे हवाले न कंदुसि। वञी जो नियापो ॾे। तोखे ख़बर न आहे बालाज खान नाज़ा मुंहिंजी मंग आहे। अरे हेॾे ईहर जेकॾहिं नाज़ा जो नालो वरितो अथई न, इहा ज़ुबान जेका काकड़े में अथई न, छिके कढंदोमांइ। नाज़ा जो नालो तो वठे, मंग आहे न मौत पर जी छिके ॾिस, कद ॾिस, बुत ॾिस। नाज़ा सां हलियो आहे शादी करण। हलो अल्टर वठो, हलो हलो हाणे ॾिसो छा त सोदा कड़ी तरीअ ते रखां। बालाज खान वलीदाद जो दुश्मन आहे। उहो बि हाणे ॾिस त मां तोसां छा हज़र कयां थो। देर त चए थी ही बाज़ू जी धड़का धार करे छॾियो। तोखे गब्बर भेड़ो कयो। बना मां तोखे अहिड़ी सज़ा ॾींदुसि सॼी राज खे ख़बर पवंदी वलीदाद खान छा आहे। कमज़ाद तोखे ॿुधाईंदुसि। रोए थी दिल त थिए थी। हाणे तूं हिन कोर्ट में कैद हूंदे। कैद बालाज गुलशेर हिकु तरफ़ मां अकेलो आहियां, ॿिए तरफ़ सॼो ॻोठ तव्हांजे ख़िलाफ़ आहे। किथे ईअं न थिए ये ॻोठ वारा तव्हां ॿिन्ही खे नुक़सान न पहुचाए सघनि ऐं पोइ तूं मूंखे नया। तव्हां सही था चओ बालाज खान, मूं ते हिकिड़ी महिरबानी कर, असांखे पंहिंजे ॻोठ पहुचाया। बेवकूफ़ ई छा बाहि में टपो ॾियण थो चाहीं? पाण ते मरंदे ई मरंदे पाण सां गॾु हिन खे बि माराईंदे। ॾिस गुलशेर, तू कुछ भी ना है, तुम्हारो कबीलो कुछ भी ना है। वो ताकतवर कबीलो आ, तू न मुकाबलो कंदे। त पोइ असां केॾां वञूं? तव्हां केॾां बि कोन वेंदो। तव्हांखे मां पंहिंजे दोस्त नादर खान ॾांहुं मोकिलींदुसि। जवान आहे, यारनि जो यार आहे, ॾुखे वक़्त जो साथी आहे। हुते तव्हां ॿिन्ही जी मां शादी कराईंदुसि। नादर खान बरवस जहिड़ो माण्हू आहे? बालाज खान जहिड़े तेड़े सां ईअं हथ न मिलाईंदो आहे। बालाज खान ॾिस वाइसी मुड़ुस माण्हूअ सां हथ मिलाईंदो आहे। नादर खान यारनि जो यार आहे, मुड़ुस माण्हू आहे, राज भाग वारो माण्हू आहे। तव्हांजे मथां सिर ॾेई सघे थो, पर तव्हां ॿिन्ही खे दुश्मन जे हवाले कतई न कंदो। अहिड़ो जवान आहे। मासा छा ॻाल्हि आहे? काफ़ी ॾींहंनि खां पोइ आयो आहीं। सुहा शहर ज़रूरी कम सां आयो, इन जे करे देरि थी वई। मासा तोखे त ख़बर आहे तोखां बग़ैर मां नथी रही सघां। सुहा मुंहिंजो बि इहो ई हाल हूंदो आहे। सुहा
अॼु तूं मूंखे ॾाढी ख़ूबसूरत लॻी सच मां तोखे ख़ूबसूरत थी लॻा तूं बि अॼु ख़ूबसूरत लॻींदो सुहा मां तोसां शादी करणु चाहियां मां सच तूं त ॾाढो सुठो आहीं पर मूं तोखे इन नज़र सां कॾहिं बि न ॾिठो चाचा ख़ुदा दाद तूं उमिरि में थोरो वॾो आहीं मूंखे सची ॻाल्हि ॿुधाए ओ मयार न ॾिजांइ त मां हीअं कयो या हूअं मयार त मां तुंहिंजे पीउ खे बि कोन ॾिनी हुई जेको मुंहिंजी पग ते ज़ोरी कब्ज़ो करे राज जो चङो मुड़ुसु थी रही रहियो बाक़ी तोखे कहिड़ी मयार ॾींदुसि हर कंहिंजा हथ खुलियल आहिनि चाचा ख़ुदा दाद पेट भराई सो न ॻाल्हाए हे मसलो बालाज ख़ान ऐं तुंहिंजो आहे मुंहिंजो मसलो हुजे हा त माफ़ बि करे छॾियां हा पर ही मुंहिंजो ऐं मुंहिंजे राज जो आहे ख़ुदा दाद त मां घटि कोन कंदुसि अल्लाह जो आसरो तूं भल बालाच खे माराए छॾ तोखे खून माफ़ आहे मूंखे ॾोहारी घुर्जनि ॾोहारी चाचा ख़ुदा दाद उभरी उभरी न ॻाल्हाए छोकिरी पंहिंजी मर्ज़ी सां मुड़ुसु कयो आहे न ई हो कानूनी ॾोह आहे न ई ख़ुदा जो गुनाह बाक़ी तोखे ऐं तुंहिंजे राज खे गैरत ऐं गुस्सो कहिड़ी ॻाल्हि ते थो अचे गुलशेर असांजे कबीले जो ई न आहे तर में असांजी बदनामी थी आहे बदनामी चाचा तोखे कबीले जी इज़त जो एहसास हुजे हा जे पैसनि जे एवज़ तूं जानूअ जी न्याणी जो सन जमाल जहिड़े ठग खे न ॾे हा ग़लति फ़ैसिलो करे तो सॼे राज जो नक वढायो आहे रस ख़ुदा दाद खान मां कहिड़ी ॻाल्हि में ठग आहियां ऐं कैसा ठगी कई आहे बक बक बंदि कर रे तोखे पहलवान सॼी ॻाल्हि ॿुधाई आहे त तो जानूअ सां कहिड़ी जुठ कई आहे छा जमाल मूंसां जुट कई आहे हा जानू हिन हथ सां मेह मारे नाज़ा सां शादी करण लाइ तोखे कर्ज़ी कयो पुछ वञी पहलवान खां पुछदोमांसि इहा ॻाल्हि जे सच निकिती जमाल सां अहिड़ी जुट कंदसि जे सॼो राज ॾिसंदो चाचा तूं बालाच जो ॾोह लिकाइण लाइ सॼो राज न विढ़ाए पहलवान बि परे कोन्हे सुभाणे अची तोखे सभु कुझु ॿुधाईंदो जीरो हूंदो जमाल ते शहीदी ॾींदो जमाल हिक ई धक सां तोता उॾारे छॾियां तोता दमदार कादिर खान हुकम करो था वॾा सॼो राज कठे कयो मतां मुक़ाबलो करणो पवे फिलहाल निकाह वारे मौलवी खे वठी अचो कादिर खान बाबा किंजो निकाह पढ़ाइणो आहे इहा त मूंखे बि ख़बर न आहे त उहो केरु आहे असीं त बालाच खान जे हुकुम जा ग़ुलाम आहियूं बेखबर माण्हू कठा कई वैसा अवां जे हुकुम मूजिब राज जा चूंड मुड़स हथियारनि जा पहुचण वारा आहिनि हाणे जेको तव्हां हुकुम कयो चओ त बालाच जे घर ते हमिलो कयो ना मिठल न थोरो अकुल खां कमु वठ रेस बाक़ी गुलशेर ऐं राज मां नाज़ा बदिले नंग खणी अचो गुलाम ये सभु पोइ जूं ॻाल्हियूं आहिनि वैसे गुलाम सही तो चवे हुन जे ॻोठ में किरी हिकु नाज़ा जे एवज़ ॾह नंग खणंदासीं
छत जमाल हिक ई धक सां तोता उॾारे छॾींदो आहे तोता। तूं हिकिड़ो कमु कर, तूं गुलशेर जे ॻोठ ऐं दिलशेर खे चओ त मूंसां अची मिले। हाज़ुर रहिस, मां हाणे ई थो वञा। तुंहिंजो हुकुम अखियुनि ते हींअर ई था वञूं। आरस वञूं था पर ख़ाली वापसि न ईंदासीं। मुबारक हुजे बाबा। खैर मुबारक हुआ, खैर मुबारक। साईं मुबारक साईं, मुबारक साईं। खैर मुबारक हुआ, खैर मुबारक। मुबारक हुई गुलशेर। खैर मुबारक हुआ, खैर मुबारक। गुलशेर हाणे त ख़ुशि आई न? बालाज खान बाबा, मूं त अहिड़ो थोरो कयो अथव तव्हां जे सॼी उमिरि तव्हांजी ग़ुलामी कयां त थोरो लाहे कोन सघंदुसि। वॾो सवाब जो कमु कयो थी बालाज खान। जंहिं माण्हूअ हिकु बेगुनाह जी जान बचाई ॼण त सॼी इंसानियत खे मौत खां बचायो। बालाज खान तोखे इन्हीअ सवाब जो अजर अलाह साईं ॾींदो। अल्लाह आमीन। नादिर खान पाण हाणे इजाज़त वठंदासीं। ही राग रंग कंहिंजे लाइ आहे? काॾे थो वञी बालाज खान? वेह न। मूंखे सिज लहण खां अॻु में ॻोठ पहुचणो आहे, छो त वलीदाद जे वात में गांडेरो लगाम ॾिठो। नादिर खान यार मुंहिंजी हिकु पार थी हिननि ॿिन्ही जी। तूं इन्हनि जो फिक्र न कर बालाज खान, तूं पंहिंजो ख्याल रखजांइ। गुलशेर यार जेकॾहिं का बि तकलीफ़ महसूस करी न मोबाइल ते फोन करे छॾिजांइ, मां बाज़ वांगुरु उॾामी तो वटि पहुची वेंदुसि। कादिर खान छो भला ईअं फनकार न आहे पुगो? रस्ते में हूंदो। अबा वरी बि फोन करे वठीसि। हवा फोन कयांसि थो। चङो नादिर खान, यारो यारी। चङो गुलशेर, सदाईं गॾु यारो यारी। तूं काॾे थो उथी? हे नओं घोट ई ॼाण आयो ॻाइण वारो, मौज मस्ती कजांइ, ठीकु आहे? वालेकुम सलाम। चल वे। मां वेहण न, रहिस वलीदार जो तो कंहिंजे आपो ॾियण आयो आहियां। गुलशेर तुंहिंजो सॻो सौट आहे न? हा आहे। इहो तोखे रहिस वलीदार ॿुधाईंदो। मूंखे इहो ॿुधाए त राज जो चङो मुड़ुसु तूं आहीं। तूं ब्रेक छो थो करे? मसलो ॿुधाए, मसलो छा आहे? ऐं हा कम जी ॻाल्हि कर, मथे हणी ज़रूरत न आहे। चङो हाणे ॿुध, रहिस वलीदार खान घुरायो अथई। जेसि राज जी इज़त प्यारी थई न, अॼु अची रहिस वलीदार खान सां मिल, न त पोइ मामिलो वञी टिघो पहुचंदई। होश में ॻाल्हाए, कंहिंजे तरीक़े ते बीठो आहे ख़बर पवई थी? दिलियावर मुंहिंजा यार, अॼु दिलि थी चए मूंखे कलाम त ॿुधाए। छो सरदार भला अॼु आशिकाना मूड थियो आहे छा? मुंहिंजी अॼु दिलि थी चए दिलियावर। दिलावर अॼु अहिड़ो कलाम ॿुधा दिलि ख़ुशि थी वञे। दिलावर सरदार जो मूड थियो आहे, कलाम को भलो ॿुधावा। त पोइ ॿुध आशिकनि जी दास्तान। हो दिल भी ॾिनी तोखे सनम सूंह ॾिसी प्यारी, तोसां रखी मूं यारी, तोसां रखी मूं यारी। वाह। हो दिल भी ॾिनी तोखे सनम सूंह ॾिसी प्यारी, तोसां रखी मूं यारी। पुलिस अची वई।
दादन ओ जलावड़ा अज मुझे हथन में तहां बची ॾिसंदा है आओ जलावर ओ दादन सुठो नी में तो पंहिंजी गिरफ्तारी जो न मुफ्त में मारिजी वेंदो शायद तव्हांखे ख़बर न आहे इंस्पेक्टर फयाज जो कहर चङा भला तोहारी छॾे आई घोटकी जो शहर परेशान न थियो हिंदा में तूं भॼिया पर ॿीहर असांजे हथों कोन बचंदा ॿीहर उन्हनि खे भॼण जो मौक़ो ॾींदासीं त उहे भॼी वेंदा न अचो वीरा असांजे कोर्ट में दाख़िल क्यों आई छा थियो थी मां वलीदात जो माण्हू आहियां मूंखे गोली लगी है पुलिस मुझे कढाए
मूंखे कंधार जवान को लगी तंहिंजे करे अर्ज़ थो कयां त मूंखे कुछ टाइम लाइ पनाह ॾे मूंखे कुछ टाइम लाइ मुंहिंजे कट पुलिस आहे ऐं मां ज़ख़्मी हालत में आहियां। लॻे त जवान कधार थो पर असां वटि मुड़ुस माण्हू जो कदुर आहे। अच दादा वञ सूबेदार खे रोक तव्हां अंदर दाख़िल थी वञ। दलाल धाड़ेल जे पुठियां आयो आहियां। वो किथे तव्हांजे घर में त न आयो आहे? सूबेदार ज़बान खे लगाम ॾे। हीअ असांजो घर आहे, ॿारनि जो अॾो न आहे। मां सभु सम्झां थो, पुलिस वारनि जी ज़बान खां वाक़ुफ़ आहियूं। हली तव्हां हलो, तव्हां जल्दी हलो। अधो जमाल अची वियो पोइ पाण सम्झो था। त पोइ ठीकु आहे, आऊं हितां वञा पियो, बाक़ी तव्हां पंहिंजो ख़्यालु रखिजो। वलीदार खान मां सम्झी गुलशेर ग़लति त पोइ मूंखे कहिड़ो जवाबु ॾिनी? गुलशेर ऐं ॿा मुंहिंजे हवाले कंदे या मूंसां छेड़ो कंदे? वैसे झेड़ो कोन कंदो। गुलशेर भली मां जो सौट आहे पर मूंखे राज जी इज़त प्यारी आहे। हिकु किने माण्हू जे करे मां राज कोन माराईंदुसि। त पोइ दिलशेर मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ त गुलशेर ऐं असांजो नंग अॼु जो अॼु मूंखे पंहिंजी हवेली में घुर्जे। वलीदाद खान हुननि पनाह वरिती आहे तव्हांजे सौट वटि, बाक़ी तव्हां मालिक आहियो। गुलशेर खे तव्हां मौत जी सज़ा ॾियो, असां पोइ वारी कोन कंदा। बालात सां पुॼी पवंदासीं। पहिरियों मां गुलशेर जी चङे मुड़ुस दिलशेर सां त हिकु कहाणी करे वठां। हा दिलशेर। वलीदाद खान तव्हां मालिक आहियो, असां गुलशेर जा भरझाला कोन थींदासीं। सुभाणे जे करे मां ॿुधो त गुलशेर तुंहिंजे ॻोठ में आयो ऐं तूं उनखे मुंहिंजे हवाले न कयो त पोइ यादि करे छॾ तुंहिंजो ऐं तुंहिंजे राज जो ख़ैर न सम्झजांइ। जमाल वो अचो अॼु हथियारबंद माण्हू वठी पंहिंजे हथियारनि वारा माण्हू साण करे हिन बालात जे ॻोठ बल्कि बालात जी हवेली मथां हमलो कर। हा नाज़ा ऐं गुलशेर वलीदाद खे मोहल या चीरा खपनि। बहादुर बतार वाह वलीदाद वाह वाह मुंहिंजा प्यारा सोट वाह। सोट हुजनि त तो जहिड़ा जेके सोटरनि जी हवेलीअ ते हमला कराइनि, सो बि ग़ैर मर्दनि खां। वलीदाद ही बालाश खान त हक़ जी माखी न आहे जो को बि गिदड़ झट ॾेई माखीअ खे चटे साफ़ करे वञे। ही बालाश खान बबर शीर अथई, बबर शीर। अञा मां उहो पुट ई पैदा न आहे कयो जेको बालाश खान जी हवेलीअ ते या हुन जो ताक़त जी हमलो करे। बालाश खान जेकॾहिं तोखे तुंहिंजी इज़त प्यारी आहे गुलशेर ऐं नाज़ा खे मुंहिंजे हवाले कर, छो त ही मुंहिंजी राज जो मसलो आहे। वलीदाद जंहिं कबीले जो चङो मुड़ुस तो जहिड़ो हुजे, तो जहिड़ो
उन कबीले जो त खुदा ई हाफ़िज़। बाक़ी रही गुलशेर ऐं नागा जी ॻाल्हि, उहे मूं वटि न आहिनि। ऐं हा, ॿी ॻाल्हि यादि अची वई, ॿुधी छॾ। गुलशेर ऐं नाज़ा शरई हक़ निकाह कयो आहे, शादी बि उन्हनि जी थी वई। बालाज खान, तो पंहिंजे कबीले सां गद्दारी कई आहे। हे वलीदाद तोखे अहिड़ी इबरतनाक सज़ा ॾींदो। पंहिंजे कबीले में, पंहिंजे राज में खंड खणी घुमी कोन सघंदे। माण्हू उहा ॻाल्हि करे जेका मुंहं ते ठहे बि। हिन बालाज खान सां उहो मुआदो अटकाए जेको बब्बर शींहं जी दिलि रखंदो हुजे, छो त ही पाण बालाज बब्बर शींहं हिकु चॿो हणी अंतरा कूटा कढींदो आहे। तो जहिड़ो गिदड़ मुंहिंजो कहिड़ो आंगूठो पटींदो, आंगूठो। जमाल, जमाल, अचो अच मूंखे मालूम कर दे। कल शेरो नाज़ा कहिड़ी डर में कलानी। अचो अचो। जमाला खैर का है? मुंह मथा हथियार सिधो कयो थी। पहलवान वडेरे खुदा दाद खे चओ हाणे अची तोखे बचाए, पर मूं सिधो करो ॾोह कयो आहे। तूं ॿुधायो हो न खुदा दाद खे। मां जानू खे मेह ॾेई उनखे हथ सां मारे उनखे फसायो हो ऐं उनखे मां कर्ज़ी कयो हो। इहो सच न आहे छा? पहलवान सच ॻाल्हाइण रखे हिन दुनिया में जीअण जो को भी हक़ न आहे। मसात वॾो आयो सच ॻाल्हाइण वारो, हाणे पियो आहे न हिते ई लाश ज़ब्त करे वेंदो, कोई खणण वारो बि न हूंदो। छो त जमाल कई धक सां तोता उॾारे छॾींदो आहे। तोता मेरा नाम मुझे करे अदा अदा तो आई मुझे मेरे नाल बता मूंखे
सच जी सज़ा जमाल ॾिनी आहे बाला जमाल मरंदो जमाल मरंदो मुझे हिननि हथनि सां जमाल मरंदो जमाल तुझो सिर ही बलाज खान खणंदो बलाज खान तुझे सिर खणंदो जेकर जमाल तुझो सिर सिसीअ खां ठार न कयमि बालाज खान नाहे हाँ जमाल पहलवान के मारे छड़ियो न पहलवान के बलिदाद मारायो ऐं मां समझी वियुमि त पहलवान छो पियो आहे भावड़ा पहलवान मरण को पहिरीं हिडिकीअ में सिर्फ एतिरो चयो हो तो मुखे जमाल कत्ल कयो हाँ अज पहलवान के सच ॻाल्हाइणो हो इन्हनि पेरनि ते बीह रहो हिकिड़ो कदम बि अॻिते न वधाइजांइ तोखे हिम्मत कीअं थी आहे मुंहिंजे बंगले में बग़ैर इजाज़त दाख़िल थियण जी हाँ हदौती बालाज खान मां खुदा दाद जी गिरफ़्तारी जो वारंट खणी आयो आहियां मुंहिंजे वॾे भाउ जी गिरफ़्तारी कहिड़े ॾोह में खुदा दाद फोन करवायो है पहलवान जो पहलवान के मुंह न बलिदाद मारायो आहे सूबेदार कन खोले ॿुध हिते न पहलवान मोह हो हुन जाइ वारदात ते मां पाण मौजूद हुयुसि कोठाणा मौजूद आ सभु शाहिदनि हुन मुंहिंजे हथनि में दम ॾिनो हो ऐं हुन जा आख़िरी लफ़्ज़ हा त मूंखे जमाल क़तल कयो आहे मरण वारो कॾहिं बि कूड़ न आहे ॻाल्हाईंदो मूंखे ख़बर पई है बालाज खान सूबेदार जेकॾहिं पहलवान जे वारिसनि मां कंहिं हिक शख़्स बि मुंहिंजे वॾे भाउ जो नालो FIR में दाख़िल करायो आहे या को शक ज़ाहिर कयो आहे बिला शक मुंहिंजे भाउ खे गिरफ़्तार करे वठी वञ बाक़ी जेकॾहिं न सूबेदार यार पैसा वठी वलीदाद जी चुर्च ते मुझे भाउ खे गिरफ़्तार करण आयो आहियां मां त हिन मामले में भाउ खे गिरफ़्तार करण जिन पेरनि ते आयो आहीं उन्हनि पेरनि ते वापसि हलियो वञ हिन में भलाई बालाज मूंखे मिठल सॼी ॻाल्हि कई आहे मालकनि मां को बि तव्हांजो खून में नालो नथो वठे बहरहाल मां जांच कयां थो वो भी खुदा दाद परे न आहे बालाज खान मता समझी त इहा हरकत मिठल जी आहे इहो सभु कम वलीदाद जो अथई हा वॾा हिन मसइले खे खणी पोइ था ॾिसो इहो को वॾो मसइलो न आहे सभ खां पहिरीं पहलवान जे तॾे ते हलो उज़ुर पाई करण जे लाइ दुआ घुरण जे लाइ हा दा ज़रूरु हलबो छो त पहलवान वारनि जो सॼो वेड़ो पंहिंजी इज़त कंदो आहे बिल्कुलु बस यार दोस्त अचनि त
त पोइ सभु गॾिजी उन ॾिसां मां साथ ज़माने जा हाल थी विया मूंखे ख़ैर न घुरायो हाँ मां साथ सो है तुझी शादी कराईंदुसि सूअं अम्मा जी शादी सूअं जी मंगनी त बालाज सां थियल आहे मंगनी थियल आहे को निकाह या शादी त न थियल आहे न मां साथ बालाज ॾाढो ॾुखियो आहे हाँ मां साथ मुंहिंजो मां साथ थी करे तूं बालाज खां टींदो हाँ ठीक आहे जेकी तव्हांजी मर्ज़ी छा मां बालाज जे बदिरां सुल्तान जी कुंवर बणंदसि न कुझु बि थी पए शादी त मां बालाज सां ई कंदसि मीरल जेको कुंडल जी वाह बाबा मीरल हुकुम आ रहियो रेत खुदादाद खान जेसी ताईं जमाल जेरो आहे तेसी ताईं भाजी फाते कोन वठंदुसि मीरल तोखे मुंहिंजो सलाम आहे पहलवान खे मारियो त जवान आहे पर माराइण वारो इहो बलिदान आहे असांजे ॻोठ जो रोलू कुतो बि बलिदान जे वताक ते कोन वेंदो जे इहा ॻाल्हि आहे न असांजो ॾाढो बि बलिदाद खे चङो मुड़ुसु कोन मञींदो असांजे चङो मुड़ुसु ख़ुदादाद खान तव्हां आहियो बालाज खान मूंखे तव्हांजो साथ खपे मां पलायन कंदुसि मीरल तव्हां सभु राज वारा सभई मुंहिंजा बाज़ू आहियो बाज़ू गॾु आहियो न वाइदो पोइ ते त कोन हटंदो जॾहिं तव्हां सभु मुंहिंजा बाज़ू बणिया आहियो बाह ॿेली थिया आहियो हाणे तव्हां ॾिसजो बलिदाद खे रुख जा जेकॾहिं मां चढ़ा न चबराया मुंहिंजो नालो बि बालाज खान नाहे बालाज खान मुंहिंजो होशियार कहिड़ो त चङो कमु कया जो मां तुंहिंजी मदद कयां सौट मूं ॾोह जो कमु नाहे कयो नाज़ा सां निकाह कयो आहे होशियार हाणे घणी ॻाल्हियूं न कर तुंहिंजी ऐं मुंहिंजी ऐं हिन सॼे राज जी इज़त इन में आहे त छोकिरी वापसि कर न सौट नाज़ा मुंहिंजी इज़त आहे मां हिनखे वापसि कोन कंदुसि तुंहिंजो मुंहिंजो ईअं सम्झ त वास्तो ख़तमु जेकॾहिं असां तोसां वास्तो रखियोसीं न वलीदाद जा माण्हू असांजे ॻोठ में घिरी नंग खणंदा ऐं मां इहो करणु न ॾींदुसि ठीकु आहे सौट जेका तुंहिंजी मर्ज़ी भले तूं बि वलीदाद जी भर वठ नाज़ा वापसि कोन थींदी ॾिठो पीर पुनी मुराद सौट अदा जो चवणु छो नथो मने पियो हिकिड़ी छोकिरी जे करे तूं एॾी ज़िद थो करे पियो पाण राज भाग जा मालिक आहियूं ॿिनि कबीलनि खे छो थो विढ़ाए सौट गुलशेर सोचे वठ ॾाढो किनो थींदे हिकिड़ी खसी छोकिरी जे करे पाण खे किनो करे मारणु थो चाहे पियो थोरो सोच दिलशेर खान गुलशेर कोन मरंदो गुलशेर निधन कोन आहे मरंदा गुलशेर जा दुश्मन चङो असां हलूं था
जेकॾहिं मुंहिंजी शादी सुल्तान सां थी त पोइ बलाज खान मूंखे बेवफ़ा समझदो। मां त उन जी अमानत आहियां। छा कयां? अॼु मां तुंहिंजी ऐं सोम जी शादी कराईंदुसि। थोरो सब्र कर, मोरे हिसाब में अचण वारो अॼु तुंहिंजो निकाह सोम सां थी वञे। पोइ ॾिसां औलाद जी शिकस्त ते कीअं था जशन मल्हाई। जशन मासा त जशन में छा छा हूंदो? मासा त तूं सिर्फ़ निकाह त थियो ॾे। पोइ ॾिसां जशन में शबाब हूंदो, कबाब हूंदो, ख़ुशियूं ई ख़ुशियूं हूंदियूं। अच बस। सुवर्ण तो छा समझो त तूं वलीदाद जो घर लताड़ी बालात जी कार पर दे न कॾहिं न। अदा साईं हाणे वक्त अची वियो आहे। इन वलीदाद के सबक सेखारजे। सबक भी अहिड़ो सेखारजे जो हुन जूं ईंदड़ 7 नस्लूं भी ख्वाब में शिरक भरनि। अटकायो आहे त कैसा अटकायो आहे? बिल्कुलु सही पियो चईं बालाज खान। हाणे चंद माण्हुनि खां सवाइ बाक़ी सॼो राज पाण सां गॾु आहे। तू मैं छा पियो ॾिसां? कुंवार जे जोड़े में? हाँ? बलाज खान अदा वलीदाद मुझे जबरदस्ती शादी पे करानी चाहिए। इन्हें करे भॼी हिते पहुती आहियां। मुंहिंजी मंग सां वलीदाद के ॿिए सां शादी तो कराइण चाहे। अहिड़ी भी अंधेर निकिरी न आहे। अञा ही बालाज मोर आहे। तुंहिंजे साम्हूं चेहरो सही सलामत मां बीठो आहियां। जॾहिं मरी वञा न तॾहिं तुंहिंजो भाउ वलीदाद भले ॿिए के सां तुंहिंजी शादी कराए। वो तो ते मायार न आहे। बालाज खान मौत जे रस्ते ते सिर्फ मुले मौत आहे मौत। मुखे मरण ॾिसण चाहे तो न पंहिंजे हथनि सां मारी छॾ मुखे। पर आऊं वलीदाद जा हथा कारी थी नथी मरण चाहियां। मरण तुझा दुश्मन ही हथ इन्हें न थन सां मां तोखे घुटो नहीं मारियो। ही हथ दुश्मनन के घुटो नहीं मारण जे लाइ पैदा थिया। तू मुलाए गैर तो नहीं मुझी मंग आई
मुझी इज्जत आई, मुझी गैरत आई, तुझी खुशियूं मुझी खुशियूं। हाणे जेको थियो सो ॾिठो वेंदो। अॼु जो अॼु तुझो ऐं मुंहिंजो निकाह थींदो। पोइ त जेकॾहिं झेड़ो थियो त झेड़ो चोटींदुसि, विढ़ंदुसि, मरंदुसि या मारींदुसि। होश खां कम वटि बालाच, मामलो वधी वेंदो। वधे थो त भली वधे, चढ़े मुंहिंजे नाम थे थे। बालाज सिर पीढ़ीअ ते रखी हलण वारो आहे। ही मामलो इज्जत ऐं गैरत जो आहे। अॼु वली दाद सां हिक हिकड़ी करणी आहे। खबर पइजी वेंदी इन वली दाद खे। ॻोठ वारो, मां तव्हांखे इन जे करे घुरायो आहे त गुलशेर जे बारे में को फ़ैसिलो कजे। ऐं हा, वलीदाद जा माण्हू बि ॻोल्हे रहिया आहिनि हुननि खे। तव्हां बि ॻोल्हियो, पर जेकॾहिं गुलशेर न मिलियो न त वलीदाद वारा वॾो गंद कंदा। मुबारक हुजे। खैर मुबारक, खैर मुबारक, पर छाजी मुबारक? ख़बर अथई ॻोठ में छा थियो आहे? ॿुधा त थियो छा आहे? वॾेरे वलीदाद वारी भेण सूंह घरां भॼी बालाद सां शादी करे छॾियई। सुठो थियो। ऐं हिकिड़ी ॿी ख़ुशी जी ख़बर बि आहे। वॾेरे वलीदाद खां सॼो राज फिरी वियो थी ऐं बालाद सां अची गॾियो थी। त बालाज खान खे गिफ्टियूं मुबारकूं ॾियणी पवंदियूं। ॻाल्हि थी करी, मां मोबाइल में बैलेंस विझाए अचां, पोइ गॾिजी था बालाज खे मुबारक ॾियूं। ठीकु आहे, थोरो इंतज़ार कर, मैं हींअर आयुसि। अल्लाह के नाम पे मानी हुए बाबा, अल्लाह के नाम पे मानी हुए बाबा। गुलशेर मिलियो। ॾिठल तो हींअर ई हथियार पंध माण्हू वठी वञी ॻोठ ते हमिलो कर। हल तोखे 100 माण्हू मारणा पवनि त बि बार विश्वास करे छॾ त इहो गुलशेर ऐं नाज़ा मूं वटि खणी अच। हाज़ुर रहिस, इहो कमु तूं मिठल खे ॿुधाए। नादर खान जो कहिड़ो वरी ॻोठ आहे? आहिनि त सिर्फ़ 10-15 घर न। हींअर ई था वञी उन्हनि ते कड़ो चाढ़ियूं। हा ॿुध, नादर खान खे वञी मुंहिंजो पैगाम ॾे त असांजा बाज़ू असांखे इज़त सां ॾे। न मञे त पोइ तव्हां नाज़ा सां गॾु नंग बि खणी अचो। मां दिलशेर खे फोन करे छॾी आहे।
वो भी तहां जी मदद कंदो असां त वो भी मिठड़ा वारनि सां चिठल तव्हां हलो तव्हांखे जमाल ऐं मां ॿियो रंग था ॾेखारियूं हलो हाँ बस आता वजो था मोला छा हुकुम आहे रहिस जमाल पाण खे अॼु वॾो कमु करणो आहे तूं माठ करे वेही रहो ॾिस त मां छा थो कयां मूं अॼु एसो छोक बि घुरायो आहे ॾिसंदो वञ वरी त छा करे थो वॾेरा ख़ैर त आहे न मूं तोखे केतिरा भेरा चयो आहे त मूंखे वॾेरो न चवंदो कर मूंखे वॾेरो मां सिर्फ़ पलाश खान आहियां पलाश खान तुंहिंजो दोस्त इहो छो भला बालाज खान निरल मूंखे यादि आहे इहे बनियूं जेके अॼुकल्ह वलीदाद जे कब्ज़े में आहिनि न इहे उन्हनि ग़रीबनि जो जेके अॼु वलीदाद वटि हरप पिया कनि केॾी न दुख जी ॻाल्हि हा बराबरि वॾड़नि खां इहो ॿुधो आहे जॾहिं न उन्हनि माण्हुनि वलीदाद जे पीउ खे वॾेरो चवण लॻा उन ॾींहं खां पोइ खाता बि फिरंदा विया ऐं ज़मीनूं वलीदाद जे पीउ जे नाले ते थींदी वियूं मालिक वलीदाद जो पीउ थी वियो उन जे मरण खां पोइ हाणे उन ते कारीगर नाग बणिजी वलीदाद कब्ज़ो कई वेठो आहे जॾहिं त असुल हक़दार उहे ग़रीब जेको उन वटि हर पियो पिया कनि जेकॾहिं तव्हांजो साथ रहियो हिकु न हिकु ॾींहुं हर ग़रीब खे पंहिंजी ज़मीन हूंदी उहो पाण छड़ींदो पाण खाईंदो सूफ़ी शाइनात चई वियो हो जेको खेड़े सो खाए हाणे हुन ते अमल कबो गुलशेर बालाज खान ख़ैर किथे आहे वॾेरे वलीदाद जे माण्हुनि नादार खान जे ॻोठ ते हमलो कयो आहे वलीदाद खे तव्हांजे ठिकाणे जी ख़बर कीअं पई ऐं नादार खान चयो आहे त जेतिरो जल्दी थी सघे मदद लाइ पहुच गुलशेर ये नादर जा माण्हू केॾां विया बालाज खान नादार खान जा माण्हू ॿिन्हिनि ते कमनि कारनि सां वियल आहिनि कोर्ट में तमाम थोड़ा माण्हू आहिनि असां घणी देर ताईं मुक़ाबिलो कोन करे सघंदासीं घबराए न गुलशेर नादिर खान खे मुंहिंजो पैगाम ॾे पलाश खान तो वटि पहुचण वारो आहे अचण सां गोलियुनि जा वस्कारा थींदा ख़ुदा हाफ़िज़
जमाल बेखबर बालाज खान ॻोठ में आहे या ॿाहिरि आहे? बालाज खान तो ॻोठ में ही ना है। जेकॾहिं बालाज खान ॻोठ में नाही त पोइ केॾांहुं वियो? रस एतिरी ख़बर पई आहे मीरल वारनि सां ॻोठ खां ॿाहिरि वियो आहे। सूबेदार तूं मुंहिंजी ॻाल्हि तूं हीअं कर, ॻोठ जे रस्ते जी नाकाबंदी कर। मीरल ऐं बालाज खान जीअं ई ॻोठ वारे रस्ते में दाख़िल थिए गिरफ़्तार करे लाकअप कर ऐं तेसि ताईं उन्हनि खे ॿाहिरि न कढजांइ जेतिरे ताईं आउं तोखे न चवां। हाज़ुर रहस जेको अव्हां जो हुकुम। जमाल तूं हमरा साण करे बालाज खान खे पहुचण खां पहिरियों उहो कमु करे अच। हाज़ुर रहस मां माण्हू साण करे इहो कमु करे अचां। ऐं सूबेदार साहब तूं बि वञ पंहिंजे कम सां लॻ। तूं को बि फिक्र न कर, मां हाणे जो हाणे वञी पंहिंजे कम सां लॻां थो। दिलशेर ॿुधो कोन अथई मुड़स जो मट ही बालाज खान मुड़स माण्हूअ जो क़दुरु कंदो आहे। ॻाल्हि त ॿुध, गुलशेर तुंहिंजो छा थिए? सौट सोट? तूं कहिड़ो सोट रही? पंहिंजे सोट खे पंहिंजे हथनि सां थो माराई? अरे मुड़स थी मुड़स, मुड़स मुड़स जो मट हूंदो आहे। वलीदाद छा आहे तुंहिंजे साम्हूं? तूं वलीदाद ॾे वए आहीं न, हाणे मूंखे सच सच ॿुधाए तूं जूं ऐं वलीदाद जूं कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं? का बि मिलावट न कजांइ, को बि कूड़ न ॻाल्हाइजांइ। जे कूड़ ॻाल्हायो अथई न सम्झी पाण थो। मां बि इन जे करे वयुसि, मूंखे वलीदाद घुरायो। मां वाक़ई चई आयुमि त गुलशेर खे मारे छॾ, छो जो हुन मूंखे ॾिनी धमकी। मूंखे चई या गुलशेर प्यारो कर या राज। महाराज खान मूंखे राज प्यारो आहे, मां इन जे ई करे चई आयुसि। तूं कहिड़ो सोट रही जो पंहिंजे हथनि सां पंहिंजे सोट खे थो माराइण चाहीं? अड़े रत दांगीअ ते बि वरंदी आहे। ॿुध हाणे, न बालाज खान जो तोसां वाइदो आहे, मुड़साणो वाइदो। हे ॾिस मुछ ते हथ आहे। जेकॾहिं वलीदाद तुंहिंजे वार खे बि तओ ॾेई वियो न, ईअं सम्झाए त मां वलीदाद जी खंडियूं खणी छॾींदुमि। तूं लावारिस न आहीं, अॼु खां पोइ मां तुंहिंजो वारिस आहे, तुंहिंजे राज जो बि मां वारिस आहे। मुंहिंजो वारिस मुंहिंजो रब आहे। फैस बालाज खान अदा त हिम्मत ई हाराए वेठो हुयो, त तव्हां असांजी हिम्मत अञा ॿीणी करे छॾी आहे। दिलशेर जीवा ही बालाज खान मुड़स माण्हूअ जो क़दुरु कंदो आहे। बालाज मुड़स माण्हू जे मथां सिर कुर्बान करण जे तयारु रहंदो आहे। जेकॾहिं मुड़स माण्हू थी रहंदे त बालाज जो तोसां साथ हूंदो। जेकॾहिं भाड़ियो थी रहंदे त हू रस्तो अथई, वरी हिन मुंहिंजो ताक़त कदम न रखजांइ। छा थो सोची? कुझु बि नथो सोचां। मुड़स माण्हू आहियां ऐं मुड़स माण्हू थी रहंदुमि। तव्हांजे साथ जी ज़रूरत हुई, तव्हांजो साथ मिली वियो। कंहिंखां डिॼण वारो मां बि न आहियां। वलीदाद जो ताक़त न वेंदे न? न वेंदोमांसि वरी। वाइदो? इहो तव्हां सां वाइदो आहे मुंहिंजो। यादि रखी, हथ मिलाइण खां पोइ जंहिं बि बालाज खान सां गद्दारी कई आहे न, हुनजो मां भयानक मौत कंदो आहियां। अरे जेका राति क़बर में लिखियल हूंदी, जंहिंजी भाउ खे बि ताक़त न आहे, उहा राति क़बर में ई गुज़रंदी। वत इज़ मंतशा वत दिल मंतशा जिदल्ला कुल शइ कदीर। कुल नफ्सन ज़ाइक़तुल मौत। हर नफ्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। पोइ ॾिनी छो? हालात जो जॻह जाॾे पेर ताॾे खैर, यार मौला मुड़स थी रहो।
हिकिड़े वली दाद खां था डिजो। वली दाद हाणे नादर खान बाबा जो खबर बालाज खान किथे पहुतो आहे? बालाज खान वेठो आहे। नादर खान नारो कयो वलीदा जे माण्हुनि रोड ते हमलो कयो आहे। नादर खान पाण वटि एतिरा हथियार ई न आहिनि। उन्हनि खे अॼु ख़बर पइजी वेंदी त हमलो कीअं कबो आहे। बालाज खान जे पहुचण ताईं वलीदाद खान जे माण्हुनि खे रोकणो आहे। हू 10 गोलियूं हलाइनि, तव्हां हिकिड़ी हलायो। हा, उहा बि ज़ाया न थिए। अचो मूंसां। हलिया नादिर खान सां मुक़ाबिलो कर। ॼण नादिर खान निथण को। नादिर खान बालाज खान जो यार आहे ऐं बालाज यारनि जे मथां सिर घोरण वारो आहे। अहिड़ी तरीक़े सां नादिर बि घटि न आहे। बालाज खान इन्हनि कटकू मुतबरनि जा लाश वलीदाद जे हवाले कयूं। ना नादिर खान अकुल को कम अकुल को जोश को न होश को कम ये जेके लाश न इन वलीदाद दे ट्रैक्टर ट्राली में भराए तोहफे जे तौर ते मोकिलींदा। पर न यार हाँ हीअं करण सां यार ॻाल्हि ख़राब थी वेंदी। तू हीअं कर हाँ ये लाश या त वाह लोड़ी या वरी घट कोटरे बिना कपड़ टपड़ जी पूराए छॾ।
सही था चओ बालाज खान, ये लाश वलीदाद खे मिलिया असांजे मथां केस दाख़िल थींदो। हिरल इहो मिठल जीअरो सही सलामत ॻोठ भॼी वियो। इहो कमु किनो थियो। तूं बि थोरो होशियार रहिजांइ। इहो जेको मिठल बची निकितो आहे न, इहो वञी सॼी ख़बर वञी वलीदाद खे ॾींदो। ऐं वलीदाद माठ करे वेहण वारो नाहे। मां होशियार आहियां बालाज खान, पंहिंजो ख्यालु रखिजो। नादिर खान, बाबला मुझो फिक्र न कर। बालाज खान बबर शींहं जी दिलि रखंदड़ माण्हू आहे। हिन बबर शींहं खे 100 कितड़ बि गॾिजी ॿार बि विंगो नथा करे सघनि। ॿी ॻाल्हि त वलीदाद सां राज गॾु नाहे, अंदरूनी तौर ते राज मूंसां गॾु आहे। मूंसां हिन बालाज खान सां गॾु आहे। हिरल जी चवां रहीस। सुभाणे जेके हथियार ऐं बारूद अचे पियो न, उन्हनि मां कुझु हिसो नादिर खान खे ॾिजांइ। यार खे कमु अचे। ठीकु आहे? हाज़ुर रहीस। बालाज खान अलाह आहे। चङो नादिर खान अलाह आहे। जाॾे पेर ताॾे पैर, सदाईं गॾु। अरे ओ खुदा तात जमालड़ा वलीदाद जा चमचा तोखे ख़बर न आहे त तूं ख़ुदा दाद जी भाॼे ऐं बालाज खान जी ज़ाल आहे। तोखे बि सुञाणा थो ऐं बालाज खान खे बि सुञाणा थो। अॻियां परे थी तोॾो पुछड़ो थींदे तूं मूंखे पुछड़ो कंदे ख़ुदा दाद खान खे पुछड़ो। हा हा तोखे कंदुसि। छो त जमाल हिक ई धक सां तोता उॾारे छॾी आहे। तोता